नाज़रीन तव्हांखे चक मां अपडेट कंदा हलूं। कश्मीर खां ठुल वेंदड़ ट्रॉलर जो मद्दा सां टक्कर थी पियो आहे। नतीजे में नौजवान फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे अपडेट कंदा हलूं। फौती जी सुञाणप चक वासी नौजवान अमजद सूमरो तौर थी आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे चक भरिसां कश्मीर खां ठुल वेंदड़ ट्रॉलर जो मज़दा सां टक्कर थी पियो आहे। नतीजे में नौजवान फौत थी वियो आहे। फौती जी सुञाणप चक वासी नौजवान अमजद सूमरो तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं चक मां आसिफ सूमरो खां। जी आसिफ अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, मैं ॿुधाईंदो हलां त चक वासी नौजवान अमजद सूमरो सां ठुल वेझो हादसो पेश आयो आहे, जंहिंमें नौजवान फौत थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौजवान चीकनि जी मुंशीगिरी कंदो हो ऐं पंजाब खां सिरां खणी ठुल वञी रहियो हो त रस्ते में डंपर जो मज़दा सां टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में नौजवान फौत थी वियो आहे। वाक़े जी ख़बर पवण ते घर में बहिराम मथल आहे, जॾहिं त लाश अञा ताईं घर न पहुची सघियो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।